मां वो क्या ताजे मुंह ते दांगी मले अते जापरी होता कजा मट भनी ना करे विले जो वनी लाउड में पड़ा यार ले इते जोर में तो गोली बिल्लो आ जा चगो मसाला ठीक है अदूगा आगा कारी कमने सच्चो ही सही सच्चो गस्टन वाला साईं अरे किरी न पई त कर गो भजी पाई त पो अभी छोटा समझायो मां नंढो बार ना 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 फकीर से धक्कन जो पक्कुआ ए जान बचाने वाला दुश्मन ना इन थींदा सिकंदर जे हूंदे कंहिं बि प्रोटोकॉल जी ज़रूरत न आहे इंस्पेक्टर वरी फकीर लाइ जिन्नत जुलेबियूं ख़रीदा अथनि बात में चोर खाटणी विया अथई छा अरे वरी ज़ाहिर आशिक मजबूरा हलाए वनी डाटा ठपरायूं हे को रस्तो पिढ़े ठाराए वाछा साइकिल पंचर थी पई सोना व्हाट इज योर नेम नाना मेरा बड़ी नाकामी इंस्पेक्टर अली भी नाकामी मन करूं टी नाकामी नंढड़े छोकरे जो बची वञनि हा नाना मेरा बि जहाँ करे थी बड़को अम्मा उते वञी थी करे टड़को अॼु ही इंस्पेक्टर अली अलीअ जो गुलाम मुश्किल तू मुझे हल कजे मुश्किल कुशा अली अली माण्हू माण्हू को सोलो कमा छा गऊं शादी कई तो एडो तो खुश है तो मिस्किन जो सब खुशियों पूरी पर जे ये खुशियों मां खड़ी के ताराजी में तोरिया हाने तो ताराजी जा संजीर टुटी पवला मुझे मन जा मंठार मुझा मिठा मेहराब मां पण ॾाढी खुश आहियां छो त तो जहिड़ो आशिक जो मुंहिंजे ॾाटे में लॻो मुंहिंजो मतिलबु आहे घोट थी मूंखे मिलियो आहे तुझे इश्क में हिननि छोरनि मूंखे ॾाढो लुटियो आहे
अॼु इन ख़ुशी जे मौक़े ते इन मनू ऐं खम खे मारे ऐं नई औलाद जी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह तोखे मूं जहिड़ो मोतबर पुटु ॼमे। कम के ना मामा मुझे मतलब आता बाबा मेरा असा तो ते भलाई कई सी उन्हें जो वाह जो बदलो थो वठी। मनू मदा मनू मां तोखे चयो न त नानो मेरा बि कानी खाधो आहे। कम लाइण खां पोइ का बि इज़त न कंदो। नाना मेरा ओ यो मुझे मतलब आता बाबा मेरा असा के अम्मा जो हक मार दे त ही गोठ छड़े हले आवीदासी। गोठ त चाही शहर पे ने ही मुल्क छड़े हले आवीदासी। मुखे कसम आ तुझे ने पिस्तौल हाणे छोरो मरण लाइ तयार थी पियो। पहिरियों हिन खम खे तो मारियो न, पहिरियों हिन मनूअ खे हणंदुसि। अरे मनू मरण लाइ तयार थी। अरे छोरा ने भागा केड़ी वायु था सुपूसा कढो पया ओ वण ते चढ़ी विया खून कंदो ऐं तूं अर तो चे मीह काडो आयो मीह ऐं के कयो खून। अम्मा मुझे मथा त पानी हले मां मी तो कया अदा खमू छो तो करे खून किथे आदा खमू अंधोई ओ वेठो दई वण ते नोलू आंगुर चढ़ियो मथे। मनु लगे तो खमुआ को खराब खाब डिठो निंड में तने तो खून करे। अरे लो बैठी कुछ बुधाई दे बे। अरे अदा खमू वण ते छो चढ़ी हुई लया लया मामा हमारे साथ तो बताए नाले मेरा शादी न कर जाए। नानो मेरा खून पिस्तौल खून अरे छोरा मनु पानी त खणिया वरी एक खमू बेहोश थी वियो। हाने यो मुंह मेहराब मुझे बच्चन के खाबो में बचण लगो अच्छे ने भागो मुझे घर ने त किए थी चाय में चपटी ज़ारा ज़री जी जास पानी जो वरी मां भरे जाए पानी पासे में पियो थियो मां। अरे हौसला ही खता करे छया तो ने भागो हन खमू यार ढोलू ये जन मनु में खमो थना आया न हे जागर एडो जालिम थे साजे खलन में चुतियों ठराई गई। हां दादा साबा वाले छोरन के किए भी करे हथ करणो आ त जाबर ओ ताकत अचण कोनी दो। इने मनु ऐं खमू खे अॼु ई खंभे खणी हलणो आहे ऐं हा उन खे खणी हलण खां अॻु में खाशी गुड बि ॾियणी आहे पोइ ख़बर पवंदनि त असां सां फिटाइण जो छा अंजाम आहे। यार ढोलू हे मनु ऐं खमू मच्छी वांगुरु अहिड़ी गुत था हणनि ॾिसंदे ई गुम। मच्छी जे पुटनि लाइ अहिड़ी ॼार विछाईंदासीं जो हू फतकी बि न सघंदा। ओया मच्छी मुझे मकसद मासी साबा यार खखर खे खड़ो न हणजो इहा ॾाइण मोह मथो पिटण शुरू कंदी। हा मोह मथो पिटींदी जॾहिं मनु ऐं खमू जे फटनि ते हेठि हणंदी। ये वरी निभागाए के छाते तोलो ठई बीठा है लेकिन जो पैसा इंतजार कर जो लट्ठू बाठा हाथ में थे पुछान थी वनी भला मिढ़ंदा त कोन करी जवाब दी दा। अबा ढोलू बख्शू हे छाते लट्ठू खई बीठा हो खैर ता है न को ढगो ढोर घर मा निकरी वियो थवा छा छो बीठा हूं छाजे ला बीठा हूं तू केर थींदी पुछण वारी। हां अरे छोरा ने भागा
जेकॾहिं पुछा कई मैं त कहिड़ी अल्पा खता कई मैं गे जा डब्बा साबा जे सिर मथो सब्द को वञी माई असांजे मथे में न लॻ पंहिंजो रस्तो वठ अरे पंहिंजो रस्तो वठां हे को रस्तो पिणे ठाराए वठा आ उठ जेड़ा ट्रैक्टर जेडी नासू फटारी बिठोई शर्म कोन थो अचे मासी साबा सां ईअं था ॻाल्हाए साबा जे सिर मथो सब्द को वञी इहा जो हणंदी से न लपाट असां हिते छो बीठा आहियूं इहो मनू ऐं खमू खे ॿुधाए छॾींदासीं पोइ सॼी राति तूं हवाल वठजान छो बढोलू एड़ी सफ़ा ॻाल्हि छा जो हिते मूंखे नथा ॿुधाए सघो ऐं मुंहिंजे पुटनि खे ॿुधाईंदो हा मसलो अहिड़ो आहे जो मायुनि खे नथो ॿुधाए सघिजे अब अहिड़ी ॻाल्हि आहे त मनू ऐं खमू घर ॾे वेठा आहिनि मां थोरो ॿाहिरि निकितल हुअसि कम सां ओॾो मोटी अचे त तव्हांखे चांहि बि पीआरियां थी पर ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे बचड़नि जी पारत हुजेव हा मासी असां हींअर ई तुंहिंजे घर था वञूं भारत मुझे खुदा खे मासी तू बेफिकुर थी वञ अचो मुंहिंजे पोयां मंझंदि सिज जी थियो पर का पहर कोन आई उहो त असांजे ॻोठ में हर हर गाॾियूं पयूं ईंदियूं का जीप ईंदी को रिक्शो ईंदो अॼु साबा निकिती आहे शहर लाइ त का पहर ई कोन थी अचे जहिड़ा कारी वारा कख लॻा पिया ये वो मेरा साइकिल सिखियला छो तू ॾिसी मूं ॾेढ फुट हलियो साइकिल हलाइण अचो त साइकिल ते खयो हलाव अरे बुआ शर्म करे तू पाण ई साइकिल जे पेंडल जेतिरो हलियो ई साबा खे साइकिल ते खणण चरी भलो तो थिए सियाणा चवंदा आहिनि त पंध को कुते वात में माण्हू चङो आहे तू मूंखे छा खणंदे साइकिल ते माची सजी तीली अरे बुआ बाटी ॾिठी ते पंहिंजी ठावल वारा साबुण बाटी खे त ॾिस मुंहिंजी राणी लिंग लांझा ज़रूर आहिनि पर मुंहिंजा हॾा स्टील जा अथई स्टील जा मुंहिंजी अंदरी मशीनरी जहिड़ी जापान में भी मशीनरी कोन्हे मुंहिंजी कूंज अरे बस कर रूझे वो गुलेल मां टुटल रबड़ लफई पोइ टायर में साइकिल खे हवा कोन थी हलियो ई साबा खे खण डंडे ते हिन साइकिल जे डंडे ते वो तो कदे शर्म हया आहे कोन भाई मूंखे शर्म थो अची मुआ कुत्ते जे वात मां किरियल पापा एक आगा के जाएगा अची वई साबा खे गोले गोले माले कनी साइकिल ते कचहरी करण जो टाइम हुई मेरा जल्द कर सोना बंद थो वञे अटकल कर का कयां उस्ताद साइकिल पंचर थी पई सोना अरे या साइकिल कंधा में विझ ऐं हल अॻिते त मां ॾिसां कीअं थो हली ये भागा जाएगा मां त पंहिंजी साइकिल काहे ईंदुसि तूं पंहिंजे पेरनि खे चओ त तुंहिंजो वज़न खणनि चोईअ जी पुराणी बस तू ते भी मां पहिरां ॾिसी अचां न हा वञ बख्शू तूं ॾिसी आ हिन खेल मार पिताजी पई
फोन दीजिए। बाकी केरा अम्मा जा पी। हाँ हाँ ना ना तो घना साल अॻु में मरी हो। अरे उहे ना 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 वो दाद वारा वाधल वारा ऐं ढोल वारा दाद ऐं वाधल ढोल वारा। अरे वॾा नंढा त लिकड़ जिकर नंढा लिकड़ मां काॾे वञा माना तो कूड़ हयो न हिते आहे ई केर कोन। हाणे हिते तालो पिया भञनि काॾे विया हली भागा। मढल ॾिसीस तो न हिते केर कोन्हे बख्शो। हाणे ॾिठम हिते वेठा हाणे जो हाणे मां ॻोल्हियो न हिते ई ॻोल्हियो। अलाए बख्शो ॾिठा बि आहिनि अलाए कूड़ कोन्हे का ख़बर न। मां अंधो न आहियां ढोलू। हिते ॿई ताला पिया भञनि मां हितां झाती पाए ॾिठमि त वेठा ॿई ॼणा। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन। सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा चवन। हाँ। उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो। हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाइनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा सही आहे। वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी पोइ इहे विया काॾे दस न त इहे विया काॾे बख्शो। पोइ त हिते कूड़ आयो हिते त केरु कोन्हे को। हाणे ते ॿई ॼणा वेही तालो पिया भञनि मां कूड़ छोड़ंदुसि। दादा मासी सामान जो तो घर वेठा को काॾे विया। अंधो आहे बख्शो अंधो ॾिस कुझु ई कोन को। केरा ॾिस हीअ पाणी पिया हुआ हिन गिलास में किथे आहे केरा गिलास कहाँ है केरा बोलियो हिते त न आहिनि। ढोलू
छाथियो क्षमा छाथियो बख्शो छाथियो छाथियो गरम जेले थी हाँ छाथियो जमीन में लुटे थी जा गरम बसकू हाँ यार राम जी लुड़े थी हाँ यार हाँ हाँ सही तो चाहिए सही गाल दे सफा सो रहा आके है हले थी तर छाता से मिशन पेल दस्या सु हले थी बख्शो मेरा पियो चेदन घर में जिन्न रहंदा तई साबा जे मुर्सजा केमल मनु जे रूप में केमल खमू जे रूप में केमल साबा जे रूप में बसकू कुल पढ़ो अरे कुल किदा पढ़ूं असा गाल पख बकान दी थे हां अरे मोचा ने हकीकत में नहीं जाको हां उठाई पुत्र भाई कोई में भजनो थई केड़ो कलर थई मुजड़ो तेरी इज्जत बोड़ी बचा जा शाबाश एड़ी इज्जत करा जा ये पूरे इलाके में मुझे नालो रोशन थे बाबर खान बक्सू जिन्न साबा जे घर में जिन्न छोरा ने जिन्न हाँ साबा जिन्न छोरा जिन्न माईअ खे जिनाईअ चओ न हाँ कढियो इहो असांजो हीअं लाहे मुजड़ो खुपी वञा 99 त जी वरी भुलिजी पवां छद डांबर खान जेकॾहिं 20 ताईं गणे वञी न त बि वॾी ॻाल्हि आहे न 99 ताईं गणे सघंदे ऐं न 100 ई पूरो थींदो ऐं न असांजी जान ई छुटंदी बस कर जिन सब साबा जे घर में इने घर में डेट भी ईंदो टिजी ईंदो डांबर खान गलती थी वई हाँ डांबर खान हाणे ये छोरा जेरा जा मोल अची तुंहिंजे कदमनि में फिटी कंदासीं हाँ तव्हांजे हिसे जी मानी कुत्ते खे खरायां त उहो बि कंहिंखे चक न आहियां त कंहिंजा पाचा ज़रूरु फाड़ियां खाई हाथी थी विया हुआंगे तव्हांखे मनो ऐं खमो बुछड़ो करे भॼायो आहे डांबर खान बस कर घंटा पार्टी पंहिंजी भॼंदो आहे जिन्न आहिनि ॿुधी नथा मरोड़े मनो ऐं खमो तव्हांजे मुंहं ते दांगी मले अते जापरियो था कजा मट भञी आननि खट जी वाॼण कढी विया ही मुंहिंजे आॾो वरी वाछूटे बीठा आहिनि डाबर खान हिकड़ी गलती माफ कर बाकी साबारा छोरा सुभाणे उताक ते उबता टंगल ॾिसंदे उबता हाँ डाबर खान अगर साबा जा छोरा जिन थिया आहिनि त उन्हनि जे मथां अहिड़ो सरोज वॼाईंदासीं जो कंध हणी तुंहिंजे कदमनि में अची किरंदा ठीकु आहे ढोलू हिकु ॾींहुं मोहलत अथव हिकु ॾींहुं ॿी सूरत में तव्हांखे उबतो टंगे उन्हनि छोरनि जे हथों बेइज्जती कराईंदोसां ना डाबर खान सुभाणे का बि ग़लती न थींदी हा हलो शिकिलू गुम कयो जो बख्शो इन्हनि खां था ड्रिजनि सोहेल छा पियो सोची सोचा पे तो असां गरीबन जो प्यार भी असां को करीब छो है ओ मिस्टर केर तो चवे तू गरीब आई तू गरीब नहीं
तू शकीला जो प्यार आहीं शकीला शुगर मिल शकीला कॉटन फैक्ट्री ऐं स्विट्जरलैंड जा अकाउंट सभु शादी खां पोइ इन ग़रीब सुहेल अची वेंदा। हाणे ॿुधाए त सुहेल ग़रीब आहे या शकीला? पर शकीला पर छा, जॾहिं हिकिड़ी छोकिरी प्यार में तन मन कुर्बान करे सघे थी त पोइ धन दौलत छा थींदी आहे? कुझु इहे ॻाल्हियूं मूंखे गुरबत जे अहसास खां परे करे छॾींदियूं ऐं मां तुंहिंजे प्यार खे अनमोल खज़ानो सम्झी पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदो आहियां। मां तुंहिंजो प्यार हासिल करे छा महसूस कंदी आहियां इहो त तूं ई ॿुधाए सघे। इहो तोखे मां न ॿुधाईंदसि। इहो तोखे पंहिंजो प्यार मुंहिंजी अखियुनि में ॻोल्हणो पवंदो। साथियों, जीअं मिस्टर एडी जो नेटवर्क कामयाबी मंज़िल खे होरियां कवर करे पियो, हाणे इन सोनी झिरकी जा पर पटण जो वक़्तु क़रीब अची वियो आहे। बॉस, इन ख़ुशी में जशन जो प्रोग्राम कयो वञे। नो नो नो, ही वक़्तु जशन जो न पर दुश्मन खे बर्बाद करण जे वचन जो आहे। बॉस, असांजी गैंग जा इरादा मज़बूत आहिनि, पक सां मंज़िल माणींदासीं। बॉस, असांखे आईंदा लामल जो ॿुधायो वञे। बॉस, इंस्पेक्टर अली असांजी राह में रुकावट बणजण थो चाहे। रुकावटूं रस्तनि जो तव्हांखे पाण मिटाइणियूं पवंदियूं। बाग़ी मुसीबत में तव्हांखे एडी साथ ॾींदो। बॉस, छा असां ॼाणे सघूं था त सोनी झिरकी केरु आहे? एडी जे कननि खे सिर्फ़ जवाब ॿुधण जी आदत आहे। दिस मीटिंग इज ओवर। खमू जी खोपड़ाटी में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त मनु ऐं खमू खे महिनत मज़दूरी करणी आहे। मुछ खे वट ॾेई। हा, पहिरीं वाइदो कयो ऐं पंहिंजी ॾाड़ीअ ते हथ रखो। शाबाश अथई अम्मा। ॾाड़ीअ ते हथ कीअं रखूं? हथ ॿधा पिया आहिनि। अम्मा, तूं भलाई कर, असांजी ॾाड़ी ते हथ रख। बाक़ी वाइदे जी मुर्सी असां कयूं था, मुछ खे वट ॾेई। हा हा, इहा ॻाल्हि सही आहे अदा खमूअ जी। अरे निभागो, मुंहिंजी क़िस्मत फिटल आहे जो तव्हां जहिड़ा पुट मूंखे ॼावा आहिनि। न ॼमो आहे न अहिड़ा सूर सां। अदा खमू, अम्मा तोखे अथई, तूं अम्मा खे ॾुखियो जाए अस्पताल में, मां त घर में मज़े सां ॼावसि। अम्मा खे मायूं मुबारकूं बि ॾियनि, मुबारकूं। ऐं मां बि कयां लख लानत हुजे। अरे निभागो, मां उन्हनि सूरनि जी ॻाल्हि कोन थी कयां। अरे हिन ॾींहंनि जे सूरनि जी ॻाल्हि थी कयां। जो जान पुटनि जे हूंदे बि मां दर दर त टुकुर पिनीअ जी थी खावां ऐं तव्हांखे बि कुतरायां। अम्मा, हाणे तोखे टुकुर वठण जी का बि ज़रूरत कोन पवंदी। ॿ मानियूं वठजांइ, सो बि मखियल। वरी पाड़े वारनि खे ख़बर पए त बेवा औरत छा थींदी आहे। अरे छा थी तूं वाछू पियो खिचड़ी? हां, मां तव्हांखे खोलियां थी, बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। पर हिन घर जा तव्हां जे लाइ हमेशह जे लाइ दरवाज़ा बंदि आहिनि। अम्मा, घणा ॾींहं दरवाज़ा बंदि आहिनि? एस ताईं जेसिताईं तव्हां सुधरंदा न ऐं कुझु कमाए हिन घर में खणी न ईंदव। न मानी मिलंदव न वरी घर जो दर खोली ॾीसां। अम्मा, तूं रुगो रसो खोल। खमू राज़ो थी ॾेखारींदई, ठेकेदार थी ॾेखारींदई। बाक़ी हिन मनु जो मुंहुं तूं बि मज़दूर जहिड़ो आहे। गटरो जबल। ठीकु आहे, मां तव्हांखे खोलियां थी। ॾिसां थी त कहिड़ा था तव्हां कारनामा सरंजाम ॾियो मूंखे। अम्मा, अॼु खां पोइ मां महिनत मज़दूरी कंदसि। मनुअ जो तोसां मुड़साणो वाइदो आहे ऐं खमूअ जो ज़ाइफाणो वाइदो। हा हा, ॾिसां थी ज़ाइफाणो वाइदो आहे, मर्दाणो वाइदो आहे। निभागा खे जाएगा। ठीकु आहे अम्मा? ओए, अच राज़े जे पोयां। हलो माशा अल्लाह, अल्लाह निगाहबान। हूं मां जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह साईं, तूं हिननि खे का रोज़ी ॾे।
तो को सुधरन को घर में आणन तो को टुकुर पंहिंजे घरों खाऊं असां। बबलू स्कूल जी तैयारी करे छॾी? यस ऑफ अल्लाह खैर करे। आमीन। अंकल तव्हां अची वियो? धीअ ही कुछ मिल जो हिसाब किताब आहे, हिन ते थोरी नज़र विझो। ओ अंकल मां तव्हांखे 1000 दफ़ा सम्झायो आहे त इन मामले में मूंखे परेशान न कंदा कयो। अमन तव्हां हिन मिल जा मालिक आहियो, तव्हां जे हूंदे मां हिसाब किताब कीअं कंदुसि? मालिक व्हाट इज मालिक? अंकल छा तव्हांजो न घर ते हक़ नाहे? चाचा अल्लाह ॾिना मालिक सभिनि जो मुंहिंजो रब आहे, असां त सभु हुन जा बंदा आहियूं। छा ॻाल्हि आहे मुंहिंजी? मुंहिंजी मोरन जड़ी थी के पियो परेशान करी। बाबल अल्लाह खैर करे, ही कुछ मिल जो हिसाब किताब आहे। हेलो हाँ मां पहुंचा थो दी। अज बबलू के तू स्कूल छड़े अचजांइ ऐं हा जल्दी मोट जाए। ठीक है बाबा। हाँ मुंशी यो किताब अंदर रख, मां मोटी अची हिसाब किताब कंदुसि, समझी? मनु जी अदा कमो यार कोने ये हाल साबा जे ॿारनि जो दा इने ना है चे पुचरिया साबा जा पुट त ईअं चवंदासीं न साबा जा ॿार। सॼी ज़िंदगी बुंड भञी ॿीणो कोन कयोसीं त मज़ूरी किथां कंदासीं? छा थी वियो तोखे कमू? चइबो आहे त कख भञी बीणो न कयोसीं। बुंड न बेवकूफ़ है। अदा बेवकूफ़ न आहियां, बुख वायूं बताल करे छॾियूं न। हा दा बुख ते फुकराई कलाम चवण वारनि खां जमाल वही वेंदो आहे। ए अला साईं साबा जा त सासड़ी ऋण पट में वेठा अथई, इन्हनि जी का वार कर मुंहिंजा मोला। अल्लाह सी असांजी ॿुधई, नाने मेरा आपकी मदद लाइ थो मोकिले। वाह मुंहिंजा मोला वाह। पर ॻाल्हि ॿुधो, नानो मेरा बा वॾो मरवान अरे छोरा छा थियो आहे? एॾा रफाट करे शुरू कया तो साबा प्यालो करे वही जा। न ना मेरा अम्मा जिंदा है जिंदा। असां पर मुंह पी के याद करे पार दा गडू अब्बा। सही बात वाह पर साल पिट जनवरी हेला था। अरे छोरा उन जा हॾा गरी सुरमो थी विया त हा जई हो पिट रोड अजायो। ना मेरा अब रुगो पी के याद था कयूं, पार त पारे निकरी दा जन अब्बा। ना मेरा असां जो अंदर बर्फा उतर थो वञे। घर में जवान जवान मार अची किथे जेल ठका ऐं अखबार में न अचे आकिल पालेंगे बात वकील। अरे छोरा वो करायो छो न था मां जी शादी छो था वेठा राबा कयो वजायो? केर तो करे एक बेवाद शादी बाबा ओ मुझे मतलब नाना मेरा अब तू पंहिंजी दिल ते हथ रखी ॻाल्हि कर, तोखे चवंदासीं न तू विचड़ी कोने। अंधो घुरे हिकिड़ी अख ॿ मिलनि त बाक़ी छा खपे? अरे मेरा पर छा थो सोचे कर शादी। इन सालू ऐं शरीफ़ वारनि खे बि ख़बर पए त बाबो मेहराब छा हो ऐं छा आहे। ऐं इन्हनि छोरनि खे ख़बर पए न त बाबे मेहराब बि बोड़ ॿधा। छा थो सोची नाना मेरा बाबा ठीक आहे ॻाल्हि ॿुधो, माणे बि त राज़ी थिए न। लख लगा त बिलाईंदासीं ओ पोड़ा तोखे परणाईंदासीं।
हो लख लगा त पोइ ॾे पैसा कुआरे तन खे त असां वञी अम्मा जो ॾाज वठूं ऐं तूं वञी भत जो सॾु ॾे। अरे ॻाल्हि बि एतिरी न महिराब सां थो ॻाल्हाए खोड़ पैसा खोड़ अचे हे नोट हे ॾिसो नोट चिताए ॾिसो हे कतारूं नोटनि जूं खणो अचे वञी माणे खे स्वीकार करायो मां भत सॾु ॾेई जो थो पुॼां। ना ना मेरा बाबा अलाए बाबा मेहराब अलाए भत न मञो छोरा महिराब मरी कोन वियो आहे जीअरो आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कहिड़ा निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 तव्हांखे बॉस इन मिशन ते तकलीफ़ न आहे छो जो दहशत जी बाज़ार गरम करणी आहे। आओ नाले सलमान शास्त्री कहिड़ी मुसीबत जी एडी खान ते पई आहे जो मूं नाचीज़ खे यादि कयो अथसि। असांखे का बि ख़बर नाहे ब्रिकेस में छा आहे बाक़ी ही बैग बॉस तव्हां ताईं पहुचाइण लाइ चयो रक़म ऐं कम ॿई हिन बैग में अथई ऐं ध्यान सां बॉस जो हुकुम आहे त ही कमु चालाकी ऐं होशियारीअ करिणो आहे। इंस्पेक्टर अली खे को बि सबूत न मिले। राजा सलमान के बाहर समझो थे जा सलमान अॻिते हली दुनिया ते राज कंदो राज। सलमान शतरंज जो उहो मोहरो आहे जंहिंखे दुनिया जो को बि मोहरो शिकस्त नथो ॾेई सघे। सलमान शतरंजी तूं मुंहिंजे निशाने ते आहीं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर।
प्लान था कयो ॿुधा कहिड़ो बि प्लान कयो नेट तो मुझे फारे में ही देना अजय ॻाल्हाइण बचनि खे अलाए मुंहिंजा बचड़ा सॼो ॾींहुं किथे आहे अलाए मन जो टुकुर बि कंहिं ॾिनो न अलाए कोन अड़ी साबा तूं बि निभागी अड़ी बचड़ा अखियुनि आॾो पिया था घुमनि त बि कोन था वणनि हाणे पाण परेशान ई न हिकिड़ो मिंट गंढला हिकिड़ो मिंट ॿुधे ईअं अंदरि तो हली मज़दूरनि जहिड़ो मुंहुं त कयूं न पहिरीं मज़दूरनि जहिड़ो त मूं लॻो पियो अथई न कहिड़ो मुंहुं मां तूं मास्तर थो लॻी अरे चरिया तूं ईअं न सम्झंदे मां सम्झां अरे हे छा कई सॼो मुंहिंजो ॿूथ ख़राब करे छॾी हा हाणे मज़दूर जो पुट थो लॻी न ईअं हा अरे हाणे मेरा तूं छा किथे आहे कोने को अरे अरे ही छा करे छॾी हा अम्मा पुछा करे न जे असां बंजू ढोराए अथनि बंजू सम्झ कान कई बंजू ढोराए ट्याली सॼी अंदरि गई अथई अरे ट्याली अंदरि गई थी मुंहं ते बंजू कीअं लॻो मज़दूरनि खे मिटी लॻल हूंदी आहे अच खोई अलाए छा ॾियो ख्याल सां सामान न केराए विझी ऐं गी ऐं खंड हारजी पियो केर मेड़ींदो कोन करे दो हथ कढी बिस्मिल्लाह कयां अचो छो कयां रखो हिते मज़े सां अरे हेॾो सारो थियो पाण न कयो पार खणी मुंहिंजे नंढड़े पुट खे खणी खणाए ते हेॾो सारो पाच को साबा सरम तो सद पवनो गाॾी वियाहो सॼो ॾींहुं मां हाणे सदके खे छॾ हे सामान खणी रख अम्मा खे तकलीफ़ न ॾे सामान हिते ई पियो हुजे तव्हां वाकई मज़दूरी करिया हुए सामान वठी आयो अम्मा यकीन नथो अचई न त हिन पाचके खे खोले सामान ॾिस सीधे जो साबा सरम तो सदको वञेव अॼु मां हिन ज़ेबड़ी ऐं ॼामीअ खे ॿुधाईंदसि त मुंहिंजा पुट मज़दूरी करे सघनि था ऐं पंहिंजे घर खे हलाए सघनि था ऐं तव्हांजे दर ते बि कोन ईंदसि अॻिते छा यादि कंदो नानो मेहराब अम्मा सेठ जेको हो न सफ़ा नाने मेहराब जे मुंहुं रहियो ऐं डंड में वञी पवे मेहराब हर वक़्तु नानो मेहराब हाणे उथे वञी हथ मुंहुं धोइजो ऐं थक लाहियो त मां तव्हांजे लाइ मानीअ जो टुकुर खणी अचां मानी धका मुझे के वट ॾेई कंहिंजी मजाल आहे जो असां सां टक्कर खाइण थो चाहे अंकल मुंहिंजे ख़्याल में त ही कमु तव्हांजे कंहिं दुश्मन जो थी सघे थो अल्लाह ख़ैर करे
दुश्मन सोप सेठ जिब्रान जो असांजो सेठ त परावन खे पंहिंजो कंदो आहे। तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे इंस्पेक्टर। हिन खानदान जे कंहिं बि फर्द ॾांहुं जेकॾहिं कंहिं मेरी अखि खणी ॾिठो त उहा अखि सिकंदर कढी छॾींदो। बाबा असांजो दुश्मन केरु थी सघे थो? धी ख़बर न आहे। अंकल मुंहिंजी त सलाह आहे तव्हां सरकारी प्रोटोकॉल वठो। सिकंदर जे हूंदे कंहिं बि प्रोटोकॉल जी ज़रूरत न आहे इंस्पेक्टर। बाबा अली सही पियो चवे। तोखे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे मुंहिंजी मिठड़ी सोट। हिन खानदान जे कंहिं बि फर्द ॾांहुं जेकॾहिं गोली आई त सीनो सिकंदर जो हूंदो। अल्लाह ख़ैर करे। मां त निमाज़ पढ़ी हिन घर जे लाइ दुआ घुरंदो आहियां। अल्लाह ख़ैर करे हिन घर जे भातियुनि जो। आपे असांखे मारे चईंदा। अल्लाह ख़ैर करे। बाबा तव्हां ड्रिजो न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मुंहिंजो कमु हो तव्हांखे इंफॉर्म करणु, वधीक तव्हांजी मर्ज़ी। चङो माशाल्लाह, मां हलां। माशाअल्लाह। बात जो पूरी बंद करे जेके मथे जे मरण जो सबब न बणजी वञे। अरे छोरा तहां जॾहिं खां मूंखे आसरो ॾिनो आहे न तॾहिं खां अधु राति जो बि मुंहिंजो वात पटियो पियो हूंदो आहे। ईअं मेरा बि ख़्याली पुलाव न पचा, सुबुह जो असां तोखे बयान वापसि कंदासीं। अरे छोरा वरी कहिड़ी झिरकीअ बुजो न थो, वरी कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। ना ना मेरा बि इहो सॼो चक्कर रमज़ान मंडे जो अथई। अम्मा खे चाह में तावीज़ प्यारिया अथई। हा ना ना मेरा बि चाह करे थी बड़को, अम्मा उते वञी थी करे डड़को। हा त ठीकु आहे, हाणे वञी थो हिन रमज़ान मंडे जूं ॼगूं भञा। तोखां अॻु में इहो कुदरत वारे कमु करे छॾियो आहे, पर जे तूं साथ ॾी न त हिकिड़ो कमु आहे। हा हा चओ छोरा, कहिड़ो साथ? कैसेट वारो फ़कीर। कैसेट वारो फ़कीर? हिकु दफ़ो कैसेट पढ़ी, उहा कैसेट जीअं हलंदी महबूबा जे मन में हलचल मची वेंदी ऐं उनजे मन ते सिर्फ़ु हिकिड़ो ई कलाम हूंदो, सिवा तुंहिंजे हयाती भारती मेरा बि किथे सिवा तुंहिंजे। ऐं जेॾी महिल हुनजे मन में तुंहिंजे मोहबत जा मुजरा हलण लॻा न, पोइ तोखे मोड़ ॿधण खां केर बि नथो रोके सघे। हक 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 कैसेट वारा साईं, जी सदाई। अरे छोरा मूंखे हींअर ई वठी हलो, मां मेहराबूने जो हिन वक़्तु मुरीद थियण लाइ तयारु। नाना मेरा बि सुभाणे अम्मा खे मां मामनि वारनि ॾे वठी ईंदुसि, बाक़ी मनू तोसां गॾिजी हलंदो। साईं 1 रुपयो बि हराम वठंदो आहे, बाक़ी नज़राने जा 9000 खयो वञिजो। हक हक कैसेट वारा साईं, जी सदाई। हक 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 कैसेट वारा साईं, जी सदाई। छोरा अॼु दिलि ख़ुशि करे छॾियो, हा न?
पंहिंजो ख्यालु रखिजो ऐं हा शकीला ॿुधो मूंखे थोरो ज़रूरी कमु आहे मां देरि सां ईंदुमि ठीक है एतिरी देरि छो शकीला तोखे ख़बर न आहे आशिक जो इंतज़ार पाण में न आहिनि ठहंदा पोइ तूं छो पंहिंजे आशिक खे इंतज़ार कराईंदी आहे जंहिंजो इंतज़ार हुजे उहो अची वञे त इंतज़ार ख़तम थी वेंदो आहे ऐं इंतज़ार प्यार में तब्दील थी वेंदो आहे प्यार में इंसान जो मूड ऑफ न हूंदो आहे स्माइल प्लीज़ दोस्तो लैला मजनू जो किस्सो ॿुधो त हूंदो अॼु पंहिंजे अखियूं था ॾिसूं लैला मजनू मजनू खे त हाणे गोली बाक़ी लेना त मस्त शइ हू वारी जो मिस्टर बदतमीज़ बदतमीज़ी कई सी बि कोन ऐं बदतमीज़ थी वियासीं भला तुंहिंजो मजनू गुंगो आहे छा ए मिस्टर असां शरीफ़ आहियूं वञी ॿिए कंहिंजे कंध में लॻो अच्छा असां कमीना आहियूं तूं वरी शरीफ़ त पोइ ॾिसो छा था वठो छोकिरी खे त ॾसियुसि पंहिंजी कमीणा त कीअं थी विया
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 सोटा ये कह रहा है? ये सोहेल आए, ये मुझे जान बचाई। अरे मनु लगे तो साईं खे बि इश्क जो वॾो धकु लॻल आहे। ना ना फकीर साईं धकनि जो पक्को आहे। मुआरे बा खम वांगुरु हे टुटी दिल लॻो धक जिगरी ज़मीन पेरनि हेठां पया निकरी मां पाण खे बचायो न त वञा मरी। यो कलाम पंहिंजो बंदि कर, कम जी ॻाल्हि कर, ॼाए न सिरोटो मथे वारो। ना ना मेरा बि साईं सां थोड़ी मजाक कंदो आहियां, दिल में नाहे कंदो साईं। साईं सफ़ा शरीफ आहे। हिन पोड़े जो नालो मेरा, हिन जे ॾाॾे नालो तुराब, हिन जे हिकिड़े पुट जो नालो शेर, सालू, शरीफ ऐं हिन जी हिकिड़ी धीउ मूमल आहे। सचो आहे साईं, सचो कष्टनि वारा साईं। हक 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 आप तुझा रंग निराला। कंट्रोल कंट्रोल ना ना कंट्रोल कंट्रोल नथो थिए, कंट्रोल नथो थिए। साईं जी वजद मुंहिंजे मथां सफ़ा तारी थी वई आहे। हक हक कष्टनि वारा साईं, हेड़े है तुझा रंग निराला, नंग निरालो। सब ख़बर आहे केस्तन वारे फ़कीर खे त तव्हां हिते छो आया आहियो। हिन जी माउ जो नालो साबा ऐं हिन जे भाउ जो नालो मोहतरम जुनाब खमू खान आहे। अरे मनु, हाणे खमूअ खे त साईं वॾा लक़ब ॾेई छॾिया। अरे ॻाल्हि त ॿुधो, ये खमूअ में फ़कीरी वारा जुज़ा आहिनि छा? फ़कीर ऐं खमू, खमू आहे ॿारनि जो ॿार। नाना गुस्ताख़, बदकार, बेहया, भाॼी किला थो करी। निकिरी वञो असांजे आस्थाने तां। हलो, तव्हांजो कमु न आहे करणो। फ़कीर साईं, नज़रानो नज़रानो 9000 आहे। हा त पोइ कैसेट नंबर 7 हद 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 इहा कैसेट खणी हिन टेप में वण ते चढ़ी निराने ॿुधो, तव्हांजा सभु कम सवला थी वेंदा। साईं कष्टनि वारा निराने बिस्कुट बि न खावां। हलो बाबा हलो हलो, हाणे जिन मुंहिंजे लाइ जुलेबियूं खाइणा अथनि, मां जुलेबियूं खाईंदुसि। नाना वारो कर नाना, 9000 ॾे तूं हल, बकाया तावीज़ मां साईं खां खणी थो अचां। अरे खोड़ पैसा, जल्दी 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 वारो कर वारो। फ़कीर साईं थो फ़कीर साईं। पूरा नवा करे छॾ। वारो कर हल, तूं बस निकिर निकिर पेरे ठा। हा मुझे नवा मुरीद हे टेप मुझे तरफा तो के तोहफा। हां हां साईं तव्हांजी वॾी महिरबानी। कैसेट सिर्फ ही ॿुधणी अथई, बार बार ॿुधजांइ, बंदि न थिए। हल हल हाणे वारो कर, पेरे ठा अचो मई। फ़कीर मस्ती में अची वियो आहे। बस फ़कीर साईं, बस बस फ़कीर साईं, बस फ़कीर बस 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 वारो हल 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 हल
सिकंदर भली छा बि थिए सॼी मुंहिंजी दौलत ख़तम थी वञे और ये दुश्मन मरण घुर्जनि जिन मुंहिंजी धीउ ॾे बुरी नज़र सां ॾिठो आहे। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, हू शराबी ऐं बिगड़ियल हुया, किलियर न हुया। कुछ भी थे उन्हनि जी काकड़ी उन्हनि दहशतगर्दनि सां ज़रूर मिले थी। चाचा साईं भाग भला उन्हनि जा जो उन्हनि भॼी जान छॾाई, न त सिकंदर उन्हनि जो वजूद ई ख़तम करे छॾी हा। पुट तुंहिंजो पीउ कहिड़ो बिज़नेस कंदो आहे? अंकल मुंहिंजे वालिद साहब मुंहिंजी ॼमण खां अॻु में ई गुज़ारे वियो। मुंहिंजी अमड़ मूंखे स्कूल में 5 दर्जा पढ़ायो, पर पोइ हिन फ़ानी दुनिया में मूंखे अकेलो छॾे वई। बाबा सेले हिन दुनिया में केर बि कोन्हे को। अल्लाह ख़ैर करे इन दी शकीला जी इज़त बचाए, इन घर जे हर भाती खे पंहिंजो करे छॾियो आहे। तो हल पुट तूं हिन घर में रही पढ़ाई पूरी कर, तुंहिंजी पढ़ाई जी ज़िम्मेदारी मूं ते आहे। थैंक यू बाबा। अल्लाह ख़ैर करे, तूं परेशान न थिजा। मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो भी कंधार हुजे। मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो भी कंधार हुजे। सूंह जो सलामी हूंदो, सनम जो सलामी हूंदो, भली को बोतार हुजे। मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो भी कंधार हुजे। मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो भी कंधार हुजे। बाबो आशिक मजबूर मां तुंहिंजो सबक वठां थो। अरे छा आहे छोरा, छो थो बेतराणी? भलाई थई बाबा, भलाई थई। बंदूक कोन खणी आयो हां, न त इते जो इते भिजाए हां। छो बाबा घर में ॻाल्हाइण ई कोन था जो, वण ते चढ़ी विंतर था कयूं त ॾह बि फसरी। वाह रे बाबा वाह, मोर थो ठही अछी ॾाढ़ीअ में अटो ख़राब। अरे किरी न पई त कन घो भॼी पवई त पोइ। अरे बाबा चुप चुप, हाणे मूंखे न सम्झाए, मां को नंढड़ो ॿार थोरो ई आहियां। अभी छो त समझायो मां नंढो ॿार न आहियां, सभु कुझु समझा थो पर लाचार आहियां। अभी छो त समझायो ए कोन मुड़ंदो, इहे हे मुड़ंदो ई कोन। लॻे थो मां ते चढ़ी वञी हिन खे बुछड़ो करणो पवंदो। अचई थो अचई थो। अब्बा शरीफ ॻाल्हि ॿुध पहिरीं, धक्कु न हण इहो भितर न हण, मां लही थो अचां। हथ हा हीअं कर, इहा टेप पहिरियां टेप हेठि लाह। रुमाल अथई न, ॿधीस हेठि कर हेठि कर। हा हेठि लाहे ॾे लाहे ॾे, ॿधीस ॿधीस। लाहे ॾे, हलिया हलिया, आस्ते ख्याल सां हेठि हेठि, आस्ते आस्ते आस्ते, भॼंदई आस्ते 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 ला जाए, आस्ते बी 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 आस्ते 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 थक जाए। हिकिड़ो मिनट। अरे गरिया बी 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 अरे मां सिरोता विदा तई सचा केर आयो ही करे घट। अरे लह पान हेडी टेप खणी कीअं वियो मथे, हेतां ते सालूअ खां बि गरिया। हलिया हलिया, हिकिड़ो मिनट। चढ़े कीअं ॾाकल खणी वियो हेठां। वञो असां लाइ त नथो करे छॾी, हिन लाइ त मां चवंदो हा त तूं
बीजा मारा इते हदो आई दा ड्रोगा रोदा रोही छो हदो हदे आखरी कर दो बड़ा आखरी कई दे त खबर बाबा तू बुधाओ हुंदे दादो खुश छो हुंदो तू जी छठी कई हुंदो हाँ शरीफ भली में वॾी फंटर ॾह त देगू चढ़ियूं अजायो सासी कुठो हुंदो चांवर कया हुंदो जान तो जो पेट में मरी वने हा त जान ही छुटी पए अबा शरीफ हो आहे न गेस्ट वारो साईं उन गेस्ट ॾिनी ऐं चयो हुयई त आशिक मजबूर गाने ॿुधण सां कणक जो फसल भलो लहंदो आहे भलो ये हुते हा न कणक में कलर ही न छटरायो आ आशिक मजबूर हलाए वनी डाटा ठपरायो आ हां हलो त घर हली तो तुही तराई वठा उठी हलो गसी हलो अला हिन में सुनो ता विधा दई अला छा खणी की वरी हेडे कोठे ते चढ़ो हलो हलो गसी यस ओके बॉस जी जी अब ठीक है ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो साथियो बॉस जो हुकुम आहे त जिब्रान जो पूरो खानदान ख़त्म कयो पूरो खानदान सलमान असां त तुंहिंजे हुकुम जा ग़ुलाम आहियूं जीअं चवंदे तीअं थींदो हाँ सलमान असांजो बोस त तूं आहीं तुंहिंजे हिकिड़े इशारे ते असां पंहिंजा कंध कटाए सघूं था पोइ कयूं था जिब्रान जे मौत खां शुरूआत न सरवर जिब्रान जो मौत असांजे ई हथां थींदो असांजे ई हथां थींदो पर बॉस फिलहाल हुन जे खानदान ख़त्म करण लाइ चयो आहे त पोइ जिब्रान जो घर बातिन समेत ख़त्म करे छॾींदा सलमान दादा तू हुकुम कर हींअर ई जिब्रान खान जे घर में कोराम अचे तव्हां सिर्फ़ इंस्पेक्टर अली ते अख रखो अली ते बाक़ी जिब्रान जे जहिड़े ई हूंदे उन जे खानदान जो ख़ात्मो आउं पाण कंदुसि जीअं हो पंहिंजे प्यारनि जो मौत पंहिंजे नखियुनि सां पाण ॾिसे हाँ सलमान पर बोस कहिड़ा आहे हाँ सलमान कॾहिं तो बोस सां मिलाई ख़बर त पए उहा कहिड़ी ताक़त आहे जेका असां ते हुक्मरानी थी करे मुंहिंजो नालो सलमान आहे शतरंज जो माहिर आहियां कंहिं बि मोहरे खे मात ॾेई सघां थो पर मां बि हुन जे शतरंज जो मोहरो आहियां मोहरो पर उहो वक़्तु बि परे न आहे जॾहिं असां बोस सां फेस टू फेस मिलंदासीं उन ॾींहं जो असांखे इंतज़ारु आहे पोइ ठीकु आहे सभु को पंहिंजे पंहिंजे कम सां लॻी वञे हाणे कामयाबी असांजो मुक़दर बणजंदी मुक़दर लगे तो अबू आ वॾो माल गॾु कयो अथसि किथे ईअं त न इश्क जे चकर में सभु असां बदियूं खपाए छॾे असां लाइ कुझु बि न बचाए पैसा किथां आंदासीं भाउ किथे न पैसा मां पाण उधर ते चांहि पीअण थो वञा हाणे ॻणींदो पियो कि हज़ारनि जा नोट मां अंधो आहियां न बाबा न चाहियो बाबा साईं ॾे त हाल वाल केॾा इहे ड्रिघा पेर कया अथई ड्रिघा पेर अरे वॾो को कूड़ो आहीं मुंहिंजा पेर बाची सजी तीली खां बि नंढा आहिनि मुंहिंजो मतिलबु आहे काॾे तयारी आहे अरे होटल ते थो वञा चांहि पीअण ॿियो वरी काॾे वेंदुसि होटल ते रे भला कच्छ ते खयूं हलाए चाह उन ई प्यारे मां न बाबा न मां ईअं ई पंथ चङो आहे तव्हांजा रोज़ छेड़ा रोज़ फछड़ियूं मूंखे पंहिंजूं ॾाठूं त कोन्हनि भइराणा हा साईं असांखे फछड़ूं तूं वरी मसीत जो कख नहीं सॼो ॾींहुं मुसलो विछायो पियो अथई हला हला कर यो
बाबा दे हालो हालो पैसा खणा थई 100 खन तो दे। अरे छा पैसा कोन्हन पैसा कोन्हन हल उम्र में तो हलाड़ी भी न निकती छाची दाढ़ी अच्छा ई गाल न कर हल यो हिकड़ी गाल त ॿुध बाबा थोरो वेझे कम जी गाल थई गाल भली तो ॿुधाए जान साबुत ॿुधाए रे ॿुधाए छॾ पजरी ॿुधाए तो भी तो जी मार पो जरा गाल समझ में नथी अचे उम्र ॾिस आचुक मजबूर आ चक्कर बाबे था को आहे जो पीछो करणो पवंदो तूं वञे काॾे थो मसलो चपो ईअं हाणे हिन मसले खे अॻिते ॾिसणो पवंदो त अॻिते छा थो थिए फकीर साईं जोराब न मेहराब मेहराब हाँ त मेरा बि सचे के जा 7 किलो 4 किलो खंड 10 किलो चांवर ऐं 7 किलो सूप वठिया छो त सुभाणे हुन मां अचार ठहंदो तॾहिं त तोसां यार ठहंदो फकीर साईं अञा कुछ मसाला मिक्स करे विया हो पतीअ जो पुड़ो वींचण जो साबुण कपड़न धोइण जो साबुण चोस त वठी अचे न हल एॾो सामान लागी तो सीधे वारो दुकान छो नथा वठोसि ऐं साईं इहो पती ऐं इहो साबुण इहो अचार में कीअं पवंदा ना ना मेरा बि तोखे कहिड़ी ख़बर आचार साईं ठाहींदो को कंपनी कोन ठाहींदी